जामशोरो मां पेटारो कैडेट कॉलेज में 63 योम वालदेन दिहाड़ो मल्हाए पियो वञे। तकरीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ास मेहमान तौर शरीक है। जामशोरो मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, जिथे पेटारो कैडेट कॉलेज में 63 योम वालदेन जो दिहाड़ो मल्हाए पियो वञे। तकरीब में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ास मेहमान तौर शरीक है। तफ़सील मालूम कनि था जामशोरो मां इरफान बुरफत टेलीफोन लाइन ते मौजूद है। इरफान, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी, कैडेट कॉलेज पेटारो में 63 योम वालदीन के दिहाड़े वाली तकरीब जारी है, जैमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मेहमान ख़ास तौर पर बिलावल भुट्टो हींअर तकरीब में पहुची चुको है। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह साण गॾु आहे। ॿुधाईंदो हलां त जेकी तकरीब आहे बाज़ाब्ता क़ुरान पाक सां तलावत सां शुरू कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी प्रिंसिपल कैडेट कॉलेज पेटारो कमूडर फैसल इकबाल काज़ी सां गॾु जेको पीरियड जो मुआइनो कयो आहे। फैकल्टी मेंबरनि सां पिणु मुलाक़ात कई वई आहे, जिते प्रिंसिपल फैकल्टी जे तारफ़ करायो वियो आहे। प्रिंसिपल तकरीब के कॉलेज जे सालियानी रिपोर्ट पिणु पेश कई वई है। तइलीमी तदरसी सरगर्मियुनि खे जे तफ़सीली जेको आहे रोशनी विधी वई आहे ऐं महिमान ख़ासि बिलावल भुट्टो ज़रदारी के कैटरिस पारां गुड ऑफ गवर्नेंस पेश कयो वेंदो ऐं कैडेट कॉलेज पेटारो में जिम्नास्टिक घोड़े जी सवारी ऐं ॿियूं सराहत जूं मुज़ाहिरो कंदड़ जेके शागिर्द आहिनि उहे करतब ॾेखारींदा। वालदीन जे लाइ ख़ासि जेको आहे दिलचस्पी जा बाहिस हूंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीब में ख़ासि खिताब कंदो ऐं पहिरीं कारकर्दगी ॾेखारींदड़ जेके कैटरिस में पिणु इनाम विराईंदो। वालदीन जो वॾो अंग शरीक आहे, जॾहिं कैडेट कॉलेज पेटारो जे अॼोकी तकरीब में हितां जे चूंडियल नुमाइंदा MNA मलक असद सिकंदर, MPA डॉक्टर सिकंदर शोरो ऐं MPA जेको आहे मलक सिकंदर खान ऐं कमिश्नर हैदराबाद फयाज़ हुसैन अब्बासी, DIG तारिक नवाज़ धारेजो, डिप्टी कमिश्नर गज़नफर कादरी, SSP जामशोरो समेत जेके हिते आला ऑफिसर हींअर मौजूद आहिनि ऐं हीअ तकरीब जेको आहे उहा हलंदड़ आहे। जी, इरफान बुरफत, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।